ॿिए पासे मांखे अपडेट कयूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। मीरपुर बठोरो वेझो कहर ऐं मला बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। रिटायर्ड उस्ताद फौत थी पियो आहे ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। ॻोठ पैनू कहर में मला ऐं कहर बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में पीरसन रिटायर्ड उस्ताद गुलाम मोहम्मद कहर फोत थी वियो। झेड़े में लठियूं लॻण सबबि मोहम्मद रमज़ान मला ज़ख़्मी थियो आहे। फोती जो लाश ऐं ज़ख़्मी बठोरो इस्पताल मुंतकिल कया विया आहिनि। फोती ते ज़ाहिर तौर को बि धक जो निशान नाहे। पोस्टमार्टम रिपोर्ट अचण बाद ख़बर पवंदी। डॉक्टर जो इहो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे। अवां सां शेयर करे रहिया आहियूं। मीरपुर बठोरो वेझो कहर ऐं मल्हा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। रिटायर्ड उस्ताद फोत थी वियो आहे। हिकु ज़ख़्मी थी पियो आहे।